रिपोर्ट मीर सिकंदर अली टालपुर सक़ाफ़त ऐं सियाहत वारी सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सां इस्लामी जमहूरिया ईरान जी सियाहती कंपनियुनि जे वफ़द मुलाक़ात कई। DG ख़ुरासान रिज़वी सक़ाफ़ती वरसी सियाहत सैयद जावेद मौसवी जी सदारत हेठि 15 रुकनी वफ़द मुलाक़ात कई। मुलाक़ात में पाकिस्तान ट्रैवल एजेंसियुनि जा सरबराह ऐं नुमाइंदा सेक्रेटरी सक़ाफ़त ख़ैर मोहम्मद कलोर पिणु मौजूदु हुआ। मुलाक़ात में ईरानी वफ़द ईरान में पाकिस्तानी सियाहनि लाइ सहूलियतुनि बाबति ब्रीफ़िंग ॾिनी। सूबाई वज़ीर ईरान में सियाहती ऐं तारीख़ी माॻनि ते ब्रीफ़िंग ॾिनी। पाकिस्तान ऐं ईरान जा दोस्ताना ऐं तारीख़ी लाॻापा आहिनि। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह पाकिस्तान ऐं ईरान जा सक़ाफ़ती ऐं सियाहती लाॻापा डिघा ऐं मज़बूत आहिनि। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह ॿई मुल्क मज़हबी सियाहत जे फ़रोग़ लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि।